इंटरनेशनल लेवल ते बाकायदा बैनुल अक़वामी तौर ते हिन पांजे पाण खे मञियो आहे। अॼु जंहिंजो मुक़ाबिलो आहे पहलवान राय बशीदी सां ऐं राय बशीदी सां पहिरीं मुक़ाबिलो कोन हो पर राय बशीदी नाजाइज़ी कई त धक ॾिना हुन खां पोइ वञी रहियो पावर होशियार थी असांजी भाउनि सां गॾु आऊं सोने सैयद साईं नवाज़ शाह जो बेद थोराए तो जे मुखे लफ्ज़न जी मोट ॾींदे 500 रुपया इनाम सां नवाज़ियो। ये मुंहिंजे लाइ वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी। हथ पे जिया मुक़ाबले में ताई सकता है पहलवान राय बशीदी पहलवान मुरादपुर होशियार थी मुरादपुर फलान में अतल मारे मुरादपुर तुझे वारा वाह 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 अजी के तू गाने सके तू खती या दाखला अजी सीधी जमाने मस्त कलंदर मारे मुरादपुर राय बशीदी जो खबर पहुंची तो मुरादपुर सामने पई अरे पार जिया पार अरे अजी साई बाका जाते इते पार खड़ो न हुन बोडनान पर तू हिकड़े में हलाल करे हिकड़े में हर बाजे पार के रंदी में वेरे वाह 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 अमा के कसम जो को ताड़ी न वजाइंदो अल्लाह कंदो हथ में निफू निकर जो ए नारो लगी दो हो जरी अनासी आवाज आबाद करे जेको पीर पट्टे जो मेलो चमकाइंदो मुजी दुआ अल्लाह से उनका मुकद्दर चमकाइंदो वाह वाह हाने पवर के दिल को इनाम दियो एतरो इनाम दियो छो जो ई पावर के मेहमान थी आयो मुराद पावर के दिल को इनाम दियो जियो पावर क्या बात है वाह रे वाह मुराद तुजू मनु ऐसा अडे गुलशन पावर के मुबारक दींदासी जो उन जो पांच पावर जुड़ो है अब आने पिया हीरो हाने रब इब्राहिम मैदान ते ईंदासी ए पावर जो कदर करियो।